मेहड़ VIP स्कूल रोड ते ट्रैफिक जाम पुलिस की गैर मौजूदगी बाबत फौरी कार्रवाई ला मेहड़ शहर जे VIP रोड स्कूल ते इंतजामी जी लापरवाही सबब रोज़ानो हद खां वधीक ट्रैफिक जाम रहे तो जंहिं करे स्कूल वेंदड़ शागिर्दियाणियूं ऐं सदन वालदेन सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। ख़ासि तौर ते स्कूल जे अच वञ वारनि वक़्तनि दौरान रोड मुकमल तौर ते ब्लॉक थी वञे थो जंहिं सबब शागिर्दियाणियूं कलाकनि ताईं ट्रैफिक में फाथल रहनि थियूं। अफ़सोस जो मक़ाम आहे त मक़ामी इंतज़ामिया ऐं ट्रैफिक पुलिस अक्सर गैर हाज़िर नज़र अचे थी जंहिं सबब मसइलो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। इन सूरत हाल सबब न रुॻो शागिर्दियाणियुनि जी तालीम मुतासिर थी रही आहे पर संदन हिफ़ाज़त खे बि पिणु ख़तरो लाहक आहे। इन करे असां मक़ामी शहरियुनि स्कूल वेंदड़ शागिर्दियाणियुनि ऐं सदन वालदेन तरफ़ां अवां DC दादू SC मेहड़ मैडम फातिमा गल्लू ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खां पुरज़ोर अपील कयूं था त हिन अहम मसइले जो नोटिस वठी फौरी कार्रवाई कई वञे। ख़ासि तौर ते स्कूल जे वक़्तनि दौरान VIP स्कूल रोड ते पुलिस एहलकार मुक़ररु करे रोड खे क्लियर करायो वञे जीअं ट्रैफिक रवानी सां हली सघे ऐं शागिर्दियाणियूं बिना के परेशानी स्कूल पहुची सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।